अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल? ख़ुशि तबीअत सिहत। मां आहियां तव्हांजो दोस्त मोहम्मद ख़ान लुंड बलोच। तव्हां ॾिसी रहिया आहियो बहिराण जी सूं यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जो जेको व्लॉग आहे असां हिते शुरू कयूं था दादू लाइब्रेरी हाल मां, जिते हिकु दोस्त फ़नकार जंहिंजी एल्बम जी शूटिंग हले थी, उन जा माना शूटिंग जा कुझु लम्हा तव्हांखे ॾेखारींदासीं। दोस्तों, अॼु असां दादू लाइब्रेरी हाल में अची विया आहियूं, जिते हिकिड़े दोस्त सिंगर इम्तियाज़ सोलंकी जंहिंजो एल्बम जी शूटिंग थींदी। सो हे तो असांजो दोस्त। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। जीअं त मां तव्हांजो पंहिंजो सिंगर मास्टर इम्तियाज़ अली सोलंकी। जीअं त अदयार असां वटि आया, असांजा तमामु बहितरीनु दोस्त आहिनि। ऐं अदा असांजो बहितरीनु दोस्त आहे, पुराणो दोस्त आहे। असांजी शूटिंग हले पई, त हुन दौरान बीठा आहियूं, संग सां गॾु आहियूं, इंजॉय कयूं पिया। वॾी महिरबानी दोस्तनि जी। ऐं महिरबानी करे महिराण जी सूंहं खे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो। वॾी महिरबानी, लख कुर्ब। हाणे असां अॼु जी एल्बम जो कुझु शूटिंग जा नज़ारा भरींदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं मोबाइल में बि। दादा भाई हा बिल्कुलु ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। ऐं सुठो फनकार आहे असांजे सिंध लेवल जे हिसाब सां, माशाअल्लाह। अॼु खां इंटरव्यू वठियोसीं ऐं अॼु सां पोइ हिन जो एल्बम थींदो, पोइ तव्हांखे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। तव्हांखे पसंदि ईंदो, असांजे चैनल खे लाइक कयो, फॉलो कयो। हाणे जंहिं दोस्त असां सिंगर सां मिलियासीं, उन जे गाने जे शाइरी अदे सागर जी आहे, जंहिंजी पंहिंजी कंपनी आहे सागर प्रोडक्शन जे नाले सां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? जीअं त साईं शूटिंग करे रहिया आहियूं इम्तियाज़ सोलंकी जी। मुंहिंजो नओं कलाम आयो आहे, असांजी चांहि पी वञनि। दादू जो कलाम ठाहियो अथमि मां, तमामु बहितरीनु कलाम आहे, सुठी शाइरी आहे मुंहिंजी, तव्हांखे पसंदि ईंदी। ऐं मूं दिलि सां बि लिखियो आहे, जंहिंमें डीएम होटल बयानु थमासि, जोई मोड़ बयानु थमासि। तव्हां ॿुधंदो, तव्हांखे मज़ो ईंदो। हाणे अदे खां हिकिड़ो कलाम ॿुधूं, नओं जेको पंहिंजो। पैसो वाह पैसो वाह, हर कंहिंजे वात में पैसो वाह। पैसो वाह पैसो वाह, हर कंहिंजे वात में पैसो वाह। अॼु कंहिंखे कोन वणा थो मां, अॼु कंहिंखे कोन वणा थो मां, छो जो ख़ाली मुंहिंजो खीसो वाह। पैसो वाह पैसो वाह, हर कंहिंजे वात में पैसो वाह। असां मिलूं था दादू जो मशहूरु फ़नकार अली हैदर जमाली, जंहिंजो हिकिड़ो गानो बिल्कुलु हिट ते वियो, जंहिं गाने जो नालो छा हुयो? दस्ती के आहे मस्ती, मिसरो। ओ दस्ती के आहे मस्ती, ॾिसंदे पैरवी दई खिसकी, थोरो ओरे सुरकी, अच प्यारियां ई विस्की। हाणे भॼ परे तूं सुञनि माण्हुनि खां, हेॾे आ मूं वटि पैसो आहे, हेॾे आ मूं वटि पैसो आहे। वाह वाह, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु ज़बरदस्त, माशाअल्लाह। सो हाणे फ़नकार जी शूटिंग जा कुझु लम्हा हली रहिया आहिनि, माना तयारी हले पई। हाणे तव्हांखे कुझु तयारी जा मंज़र ॾेखारियूं। दोस्तों, हाणे जीअं ॾिसी रहिया आहियो, पोयां शूटिंग हले पई। असां आहियूं दादू लाइब्रेरी हाल में। हे तो दादू लाइब्रेरी हाल, हिते दोस्त सभु बीठा आहिनि, जीअं ॾिसी रहिया आहियो।
hours later. अच्छा दोस्तों हाणे असां पहुताऊं होटल ते चांहि पीअण लाइ हाणे चांहि पी वरी अॻिते था निकिरूं इनशाला दोस्तों अॼु असांजो दोस्त सैफला लुंड अव्हांखे हिकु नंढड़ो बेत ॿुधाईंदो जी अदा सैफला ॿुधायो शाह साहिब की शायरी आ शाह साईं फरमाए थो पढ़िया कढ़िया कीन तोड़े पढ़न चीन पढ़िया कढ़िया कीन तोड़े पढ़न चीन बिना हुब हबीब जे कुछ बि न मिलंदुनि चीन जन जो आसरो अल्लाह ते से अणपढ़िया आलम थिया जन जो आसरो अल्लाह ते से अणपढ़िया आलम थिया वाह रे वाह 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 पंहिंजे दोस्त ते पहुची विया आहियूं आसिफ अली सुमरो जेको एंटीबायोटिक उस्ताद आहे जेका शइ ॾियोसि माशाल्लाह ठाहे ॾिए तव्हांखे आहे बाइक मैकेनिक वेल्डर ॿिया काफ़ी कम करे थो बिजली जो कमु वग़ैरह वग़ैरह अच्छा दोस्तों हाणे असां घुमी फिरी पंहिंजे घर अची विया आहियूं जीअं त पहुचण सां ई नंढड़ा मिलिया चवनि पिया त ब्लॉग जी एंडिंग असां पंहिंजे हिसाब सां कराईंदासीं दादा करायो ब्लॉग लीक करायो न दानेश हल हेॾा 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 का चओ बाबा चओ सब्सक्राइबरनि खे चओ व्यूअरनि खे चओ त सब्सक्राइब कयो चैनल खे लाइक कयो शेयर कयो हा गुड थैंक यू महिरबानी